नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में IG सिंध ऐं DIG शहीद बेनज़ीर अब्बास जे हुकुम ते खिपरो पुलिस पारां DSP खिपरो नज़र अहमद खोसो पारां ऐं SHO खिपरो ग़ुलाम शबीर दलवाणी, ईगल स्क्वाड इंचार्ज ग़ुलाम रसूल गज्जू ऐं ॿियनि जी अॻवानी में हेलमेट पायो जागृता रैली कढी हुई, जेका मुख़्तलिफ़ रोडनि तां थींदे खिपरो जे शहीद चौक ते पहुती। इन मौक़े ते खिपरो जे पुलिस ऑफिसरनि जो चवणु आहे त ही जागृता रैली 15 ॾींहं ताईं जारी रहंदी। हिन हवाले सां हिननि मेन चौकनि ते बैनर हया आहिनि, जॾहिं त मोटरसाइकिल हलाईंदड़ खे हेलमेट पाए मोटरसाइकिल हलाइण जी हिदायत कई वई। हिननि खे हेलमेट पाए पंफलेट पिण विराया विया। इन मौक़े ते हिननि पुलिस ऑफिसरनि जो चवणु आहे त असांजी जागृता रैली खां पोइ असांखे उमेद आहे त खिपरो जी अवाम हाणे मोटरसाइकिल हलाइण खां अॻु हेलमेट जो इस्तेमालु कंदी, जंहिंजे इस्तेमाल सां क़ीमती जानूं ज़ाया थियण खां बची सघंदियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।